मुसलमान भाइयों जेकर रसूल जा अहल बैत पाक आहिनि त रसूल जा सहाबा भी कुरान जे आयतुनि सां पाक आहिनि। अगर को माण्हू तव्हां ते एतराज़ करे, अगर को तव्हांखे इहा दावत ॾे असां ॻाल्हाइण जे लाइ तयार, कुरान खोलण जे लाइ तयार, कुरान ॾेखारण जे लाइ तयार, कुरान खोले पढ़ाइण जे लाइ तयार, त साॻो लफ़्ज़ अहल बैत जे पाकाई जे लाइ उन्हीअ जे लाइ त तूं वॾा वाक़ा पियो करे त अहल बैतनि खे ततहीर जी चादर मिली, अहल बैतनि खे ततहीर जी पाकाई मिली। अरे असांखे को इनकार कोन्हे, छो त सुन्नी अवल अहल बैत खे मञंदो आहे, पोइ सहाबा खे मञंदो आहे। ओ मुस्लमान भा, हा असां मञूं था त रसूल जा अहल बैत बिल्कुलु पाक आहिनि। उन्हनि खे लियो तहरकुम व तहरकुम ततहीरा सां पाक कयो वियो आहे। रसूल जे सहाबनि खे तो तहरहुम व तुज़क्कीहिम बिहाज लफ़्ज़न सां पाक कयो वियो आहे। बाक़ी अल्लाह इन्हनि खे पाक करे छॾियो, अल्लाह इन्हनि खे पाक कराए छाजे लाइ वियो? अल्लाह बि चवे मुस्तफ़ा मांखे तुंहिंजो निज़ाम, तुंहिंजो कुरान दुनिया ते महफ़ूज़ रखणो आहे। मां तुंहिंजनि जमायतनि खे पाक कराइण थो चाहियां। इहे पाक हूंदा, इहे मज़बूत हूंदा, इहे सही हूंदा, इहे महफ़ूज़ हूंदा, इन्हनि जे वेझो ग़लतियूं न हूंदियूं त पोइ अल्लाह जे कुरान खे लिखंदा, मुंहिंजे कुरान खे जमो कंदा, मुंहिंजे कुरान खे हिन दुनिया में फैलाईंदा। ऐं मुस्लमानो तॾहिं त सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी जे विसाल खां बाद इन अल्लाह जे कुरान खे जमो करायो, सहाबनि खे गॾु कयो। उन्हनि में मौलाए कायनात हज़रत अली मुर्तज़ा बि आहे। उन कुरान खे गॾु कयो, उन कुरान खे जमो करे ऐं उन खे हिकिड़ी जाइ ते गॾु करे उन खां बाद में उमर बिन ख़त्ताब जो 10 साला खिलाफत जो दौर आयो। उन 10 साला खिलाफत में हज़रत उमर बिन ख़त्ताब हिन कायनात ते इस्लामी सरहदुनि खे वधायो, इस्लामी मुल्क खे वधायो, मुस्लमान पैदा कया। तव्हां त ईरान वारनि खे कलमा पढ़ाया त हज़रत उमर बिन ख़त्ताब पढ़ाया। वरी हज़रत उस्मान गनी जो ज़मानो आयो त वरी हज़रत उस्मान गनी उन साॻे कुरान पाक तां जेको कुरान हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में लिखियो वियो, उन कुरान पाक तां मुस्लमान भाउ अॼु त पहिरें सही मशीन आहे जेका कुरान तां कुरान ॿिया लिखी तव्हां असांखे मोकिलिनि पिया। अॼु हर घर में हर मस्जिद में अल्लाह जो कुरान मौजूद आहे, पर उन दौर में का प्रेस या मशीन कान हुई। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु उन कुरान पाक तां केतिरा हज़ारे नुस्खा कुरान पाक जा लिखराया ऐं रसूलुल्लाह जे उम्मत अल्लाह जे बानंदे हिन सरज़मीन ते कुरान जा नुस्खा मोकिलिया। सुभान अल्लाह। तव्हां असां वटि कुरान लिखत में मौजूद आहे त इहो सहाबा जी महिनत जो सबरो, सहाबा जी महिनत जो नतीजो आहे। जन कुरान लिखी करे तव्हां असांखे इहो कुरान अता फरमायो आहे। मुस्लमान भाइरो उन खां अलावा रसूलुल्लाह जे सहाबा जे पाकाई जा अञा दलील घणा आहिनि, पर मां हिकिड़ो दलील ॿियो बि ॾींदुसि त अल्लाह इन करे ॿियो इन्हनि खे पाक करे। अल्लाह जो चवे मुस्तफ़ा मां तुंहिंजे घर वारा पाक कया आहिनि, तूं मुंहिंजा बाना पंहिंजा सहाबा पाक करे छॾ। छो त अहल बैतनि खे माइट बि खपंदा हुआ। सुभान अल्लाह। अहल बैत हिकु मुंहिंजो नबी, ॿिया अहल बैत मुंहिंजे नबी जूं घर वारियूं, टियों अहल बैत मुंहिंजो अली, चौथों अहल बैत इमाम हसन ऐं हुसैन, अहल बैत सैयदा फातिमा ज़हरा नबी जूं न्याणियूं ऐं वरी अली जूं न्याणियूं। त मुस्लमान भाइरो जॾहिं अलीअ खे पुट ॼावा त धीअ सहाबनि खां वरितई, पर अलीअ खे धीअर ॼायूं त अलीअ काॾे कयूं हुयूं? छा वेहारे छॾे? इस्लाम में धीअर वेहारण जाइज़ हुन। अलीअ खां सवाइ ॿियो अहल बैत कोन्हे, हसन ऐं हुसैन खां सवाइ ॿियो अहल बैत कोन्हे। हाणे हसन ऐं हुसैन जे भेनरुनि खे वर खपनि, पर दुनिया ते अहल बैत ॿिया आहिनि ई कोन। इन करे अल्लाह फरमायो मुस्तफ़ा तूं पंहिंजे सहाबनि खे अहल बैत वारी पाकाई वारे अंदाज़ में उन्हनि खे पाक करे छॾ, छो त अहल बैतनि खे माइटनि जी ज़रूरत न हूंदी। सुभान अल्लाह। मां मुखालिफ़ीन सहाबा में चैलेंज थो कयां त अली मुर्तज़ा धीअ परणायूं या वेहारियूं ठीकु आहे। उन पंहिंजी हिकिड़ी धीउ सैयदा ज़ैनब जेकॾहिं पंहिंजे भाउ ॾे पुटु फेरणी आहे त उहो उनजो भाउ बि अहल बैत कोन्हे, पर पोइ बि तूं चवंदे हुनजो भाउ आहे। पर सैयद अली मुर्तज़ा पंहिंजी ॿी न्याणी सैयदा उम्मे कुलसूम कंहिंखे ॾिनी, उहो अहल बैत केरु हुयो? अगरि इन जो तूं जवाब हिननि इंसाननि खे ॾेई ॾेखारींदे उन ॾिहारे असां तोखे सलाम कंदासीं त तूं अहल बैत जो सचो हक़दार आहे। मुसलमानो
अल्लाह ताला रसूल जे सहाबा के इन करे भी पाक कयो तो ओ मुझा महबूब तू पंहिंजे सहाबा के पाक कर छो त तुझे अहल बैतन के माइटनि जी जरूरत पवंदी। इमाम हसन जॾहिं वॾो थियो, बस ॻाल्हि आख़िरी कयां, इमाम हसन जॾहिं वॾो थियो हज़रत अली मुर्तज़ा हज़रत उस्मान गनी वटि आयो। ए उस्मान, मूंखे ख़बर पई आहे तुंहिंजी न्याणी, जंहिंजो नालो आयशा है, वॾी सुठी सुहिणी ख़ूबसूरत पाक दामन पाक बाज़ परहेज़गार हिकु न्याणी आहे ऐं मुंहिंजो पुट बि जवान थियो आहे। मुंहिंजी दिलि थी चवे उस्मान तुंहिंजी न्याणी हुजे, मां अलीअ जो पुटु हसन हुजे, मां इन्हनि जी शादी कराइण थो चाहियां। हज़रत उस्मान गनी उथी बिही चवण लॻो, अली कल्ह बि नबीअ जो माइट हुयुसि, नबीअ जे धीउ जी शादी मां उस्मान सां थी हुई, जे अॼु मुंहिंजी धीउ सां अलीअ जो पुटु शादी करे त मां उस्मान खे छा कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुसलमानो तमाम असां सभिनी खे इहो अक़ीदो रखणु खपे त रसूल जा अहल बैत बि पाक आहिनि, रसूल जा सहाबा बि पाक आहिनि। अॻियां मुहर्रम अल हराम महीनो अचण वारो आहे, रसूल जी अहल बैत जो मोहबत जो ठाहु करे, उन जो ठाहु रचाए, उन जो डामो ठाहे करे पंहिंजे पेट खे पालण वारा मैदान ते ईंदा, जेके रसूलुल्लाह जे सहाबा ते कीचड़